कंदासीं टंडोजा में मदरसे जे मौलवी खुताबियन ते मुबैना वहशाणु तशद्दुद करे कमरे में वाड़े छॾियो। ॻोठ अरबाब बकादार नाहियुनि में मदरसे जे मौलवियन खुताबियन अली वारस फैज़ान फरास नाहियूं ऐं ॿियनि खे सबक़ यादि न करण ते तारुनि सां वहशाणु तशद्दुद करे जिस्म ते निशान करे छॾियनि। खुताबियन ॿुधाए त मौलवी तशद्दुद करण 3 कलाकनि ताईं खेनि कमरे में बंदि करे छॾियो हो। मारड़नि ॿुधायो त पहिरियां बि मौलवी केतिरा ई भेरा वहशाणु तशद्दुद कंदो रहियो आहे। बिन कासिम में लाड़काने वासी पंहिंजे वेगन भाइरनि जे मुबैना ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतिजाज कयो आहे। इलाहाबाद वासी शम्सुद्दीन खोखर पंहिंजे वेगन भाइरनि पुलिस ऑफिसर मोहम्मद अली खोखर ऐं अली रज़ा खोखर ख़िलाफ़ मलीर प्रेस क्लब वारो एहतिजाज कयो। उन मौक़े ते एहतिजाज कंदड़ शम्सुद्दीन खोखर चयो आहे त संदसि मिल्कियत ते संदसि वेगन भाइरनि जाली दस्तावेज़ ठाराए कब्ज़ो करे वरितो आहे ऐं घर में वेठल संदसि ॿारनि खे कढी छॾियो आहे। हुन चयो त हुन केतिरा ई भेरा खेनि मिंठूं कयूं त खेसि पंहिंजो घर ऐं ज़मीन वापसि ॾिनी वञे, पर हुननि खेसि संगीन नतीजा भोगण ऐं कूड़ा केस दाख़िल करण जूं धमकियूं ॾिनियूं आहिनि। हुन IG सिंध खां मुतालबो कयो आहे त मामले जो नोटिस वठी खेसि इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। जैकबाद वासी न्याणी समेत एहतिजाज कंदे चयो आहे त संदसि धीअ गुलज़ार ज़ादी खे मुड़ुस ऐं ॾेर कारे करे करार ॾेई क़तल करणु चाहिनि था। ॻोठ अकबर अली बंगलानी जे रहवासी मखणो बंगलानी पंहिंजी धीअ गुलज़ादी सां गॾिजी प्रेस क्लब वारो एहतिजाज कंदे चयो आहे त संदसि न्याणी गुलज़ादी खे मुड़ुस अब्दुल जब्बार ऐं संदसि ॾेर अब्दुल सत्तार बंगलानी अब्दुल नबी बगलानी सां कारे इल्ज़ाम ॾेई क़तल करणु चाहिनि था। हुन चयो त संदसि न्याणी जी हयातीअ खे ख़तरो आहे। मुड़ुस ऐं ॾेर कंहिं बि वक़्तु कारे जे कूड़े इल्ज़ाम हेठि क़तल करणु चाहिनि था। हुन SSP डॉक्टर समीर नूर चने खां मुतालबो कयो आहे त असांजी जान खे ख़तरो आहे, असांखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। उडेरोलाल में औरत एहतिजाज कंदे चयो आहे त संदसि मुड़ुस ॿी शादी करण बाद तशद्दुद करे खेसि घरां कढी छॾियो आहे। ॻोठ ख़लीफ़ो यार मोहम्मद शाह जे रहवासन 8 ॿारनि जी माउ मुस्मात मुमताज़ कुंभार पंहिंजे मुड़ुस अल्लाह बचाए कुंभार जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ प्रेस क्लब उडेरोलाल स्टेशन पहुची इल्ज़ाम हयो त संदसि ॿी शादी करण बाद मथनि तशद्दुद करण बाद खेसि घरां कढी छॾियो। हुन चयो त मुड़ुस खांसि 7 ॿार बि खसे वरिता आहिनि ऐं संदसि जान जो दुश्मन बणिजी वियो आहे। मुतासिर औरत वधीक चयो त हू बेघर थी वई आहे ऐं मुफ़लसी वारी ज़िंदगी गारण ते मजबूर आहे। IG सिंध DIG हैदराबाद ऐं SSP टंडो अलहर नोटिस वठी संदसि ॿार वापसि कराए खेसि इंसाफ़ फ़राहम कनि। ज़िक्र कंदासीं अक़लियती मामलनि वारे खाते पारां सिंध स्काउट ऑडिटोरियम में अक़लियती बिरादरी जे शागिर्दनि में स्कॉलरशिप चेक विरहाइण वारी तक़रीब कोठाई वई, जंहिंमें अक़लियती मामलनि वारे खाते जे सूबाई वज़ीर ज्ञानचंद ईसराणी ख़ासि महिमान तौरु शिरकत कई। तक़रीब में सिंध नॉन मुस्लिम वेलफेयर कमेटी जे मेंबरनि MPA एंथोनी नवीद, तशना माइती, कमलाबाई ऐं अक़लियती मामलनि वारे सेक्रेटरी मोहम्मद अब्बास बलोच, डायरेक्टर मिनारिटी अफेयर्स शहज़ाद ताहिर थईम ऐं ॿियनि पिणु शिरकत कई। तक़रीब में मजमूई तौरु 2875 यूनिवर्सिटियुनि ऐं कॉलेजनि जे शागिर्दनि खे स्कॉलरशिप जा चेक ॾिना विया, जिन में 1722 यूनिवर्सिटी ऐं 1153 कॉलेज जा शागिर्द शामिल आहिनि। उन मौक़े ते सूबाई वज़ीर ज्ञानचंद ईसराणी चयो त हुननि सदाईं अक़लियती बिरादरी जी ख़िदमत करण जी भरपूर कोशिशि कई आहे। हुन चयो त अक़लियती बिरादरी जे ग़रीब माण्हुनि जा मसइला हल करण लाइ सिंध नॉन मुस्लिम वेलफेयर कमेटी ठाही आहे। उन में अक़लियती बिरादरी जे सभिनी बिरादरियुनि जी नुमाइंदगी शामिल आहे ऐं कमेटी जी मुशावरत ऐं मंज़ूरी सां मुस्तहिक़ शागिर्दनि खे स्कॉलरशिप्स लाइ चूंडियो वियो आहे। सिंध यूनिवर्सिटी जे ग्रीन यूथ मूवमेंट क्लब ऐं डायरेक्टर ऑफ स्टूडेंट अफेयर पारां माहौलियात जे आलमी ॾियारे जी मुनासिबत सां जागृता रैली कढी वई। रैली सिंध यूनिवर्सिटी जे अलामा आया काज़ी सेंट्रल लाइब्रेरी खां इंस्टीट्यूट ऑफ मैथमेटिक्स एंड कंप्यूटर साइंस ताईं कढी वई। रैली में माहिरनि मौसमियाती तब्दीलियुनि खे मुंहुं ॾियण ऐं गर्मी जी शिदत घटाइण लाइ वणकारी करण जी ज़रूरत ते ज़ोर ॾिनो। उन मौक़े ते डायरेक्टर स्टूडेंट अफेयर्स ऐं माहौलियात माहिर मोहम्मद यूनिस लगारी रैली के खिताब कंदे चयो त पाकिस्तान में हिन वक़्तु मौसमियाती तब्दीलियुनि जहिड़ो वॾो चैलेंज दरपेश आहे, जंहिंसां मुंहुं ॾियण जो वाहिद हल वध खां वधि ॿूटा लॻाइण। हुन चयो त सिंध समेत मुल्क में ॿेलनि मां वणनि खे कटे ॿेला ख़तमु कया पिया वञनि, जंहिं सबबि गर्मीअ में हर साल वाध थी रही आहे। उन ख़दशो ज़ाहिर कयो आहे त जेकॾहिं ॿेलनि जी कटाई जो सिलसिलो न रुकियो त मुस्तक़बिल क़रीब में हिन धरतीअ ते रहणु मुश्किल थी वेंदो।
हुन वधीक चयो त ॿेला कटिजी वञण ऐं वणकारी न थियण सबबि बरसातूं बि न पइजी सघियूं आहिनि, जंहिं करे मौसम वधीक गरम थींदी पई वञे। नेशनल साइंस फैकल्टी जे डीन प्रोफेसर डॉक्टर वज़ीर अली बलोच चयो त मई महीने में सिंध में गर्मीअ जी जेका लहर आई उन जो कारण वणनि जी वाढी ऐं ॿेलनि जो ख़तमु थियणु आहे। हुन वधीक चयो त वणकारी ते वधीक ध्यानु ॾियणो पवंदो, जंहिंजी शुरूआति पंहिंजे घरनि खां करणी घुरिजे। रैली में स्टूडेंट वेलफेयर ऑफिसर अला वधायो सहतो, डिप्टी डायरेक्टर गर्ल्स स्टूडेंट डॉक्टर नजमा नवाज चन्ना, प्रोफेसर डॉक्टर ख़ालिद हुसैन लाशारी, आर्ट्स फैकल्टी बिल्डिंग जे इंचार्ज डॉक्टर सिकंदर अली सूमरो ऐं ॿियनि शिरकत कई। हिते ज़िक्र कंदासीं नवाबशाह में शाइन पौरत जे खीसे मां 40,000 रुपया कढी विया। सेकंड रोड नेशनल मेडिकल सेंटर भरिसां मेडिकल स्टोर तां अणॼातल जवाबदार कुझु ॾींहं अॻु पौरत जाम साहब वासी जा 40,000 कढी विया हुआ, जंहिंजा स्टोर जे CCTV फुटेज में रिकॉर्डिंग में ॾोहारी ज़ाहिर हुआ। अॼु उहे साॻिया ॾोहारी ॿीहर शहर में नज़र आया ऐं सेकंड रोड ते घुमी रहिया हुआ त एयरपोर्ट पुलिस कार्रवाई करे खेनि गिरफ़्तार करे वरितो। इतला ते मुतासिर जाम साहब वासी एयरपोर्ट थाणे ते पहुतो ऐं उन गिरफ़्तार ॾोहारियुनि जी सुञाणप करे वरिती। पुलिस ॿुधायो त ॾोहारियुनि जो गिरोह आहे जेके मुख़्तलिफ़ शहरनि में वारदातूं कंदा आहिनि। उन्हनि सां गॾु हिकु 7 वरनि जी नींगरी बि गॾु हूंदी आहे। अक्सर संदन वारदात जो तरीक़ेकार मेडिकल स्टोर तां दवाऊं वठंदड़ जे खीसनि मां पैसा कढी वठंदा आहिनि।